सब्सक्राइब करें हमारा YouTube चैनल हैदराबाद स्टूडियो और घंटे को दबाना ना भूलें ताकि हर आने वाली वीडियो आपको जल्द से जल्द मिल सके। साल जूं बि अची फरमाइशूं लॉकडाउन लॻी पई तॾहिं बि चई ईद जो छेलो ज़रूरु वठी अचिजां, उज़ाह करणी आहे। हुनखे कहिड़ी ख़बर त मूंसां कहिड़ी हालत आहे। मुंहिंजो खीसो ई ख़ाली लॻो पियो। जे छेलो वठी बि आयुसि न त अधु पेके मोकिलींदी। मुंहिंजा सहारा बि सुञा ईद ते बि गोश्त न आहिनि वठंदा। यार ही छा थो ॾिसां? वाह जो छेलो बीठो आहे। मुंहिंजो त कमु थी वियो असली। पेट भरे खाई आयो तव्हां बि खाई जो मां तव्हांजी बकरी जो ख़्यालु कयां थो। हा हा न न तेसि बकरी खाई ढो कढी तव्हां वञो 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 वञो। हाणे पुट थी तव्हां भतु खाई ढो कयो, मां हिन जो गोश्त खाई ढो कंदुमि। शिकार निकरी वने ए फिर हथियार सीधा क्यों से पिस्टल कोने उस्ताद अरे चंद्रा फुरते निकताओ इता अंधा तू हथियार तो नो अरे इन भागा मुते ना उन्नते ये तू मारिंदे मुखे यो छेलो असा के दे ईद ते उसा कदा से ओने में गोली हणी मथे में सा कडाय गोडो हेठ त तोड़ था इते अरे कसे छेलो यो नए छेलो अरे दाई दी खिली दो ना करे छेल ते रखा अदा चरी उड़ाया मां पाड़ होडो चोरा ही पहुंचा। अच्छा अरे भजो दे भजो अरे पुराना के मजो जो भेड़ा यो हुदो दई चोरन मथो मोर अरे तेरी तेरी नथी बाके घरी न छडीदा ए दाई दी अरे साल बहु घरी न छडीदा पुरान पाड़ पटे मां होडो चोरा भी तो मुखो फरे अल्लाह।